मालिक ऐं नौकर जो मौज़ू आहे। माना जी ड्राइवरिंग मां कयां थो कंहिं मालिक जी, त माना जेको ड्राइवर जे मथां या नौकर जे मथां जी ज़िम्मेवारी मालिक जी हूंदी आहे। पर हिकिड़ो तव्हांजे लाइ ऐं असांजे लाइ हिकिड़ो वॾो अहम सुवालु आहे जेको अॻिते हली मां तव्हांखे ॿुधायां। 1000 अहिड़ी जाइ ते तक़सीम कर। शहज़ाद अली सिंधी खे सब्सक्राइब ऐं लाइक ऐं शेयर कयो। तक़सीम कर मूंखे हिते न अॻोतर में जीअं अॻे जहान में मूंखे फ़ाइदो। 1000 अहिड़ी जाइ ते जेको 3000 आहे उहो अहिड़ी जाइ ते तक़सीम कर मूंखे हिते बि न मिले हुते बि न मिले। 3000 रुपया तोखे तक़सीम करणा। ठीकु आहे साईं, मां तक़सीम कंदुमि 3000 मूंखे ॾियो। हिन खे 3000 रुपया ॾिने, हे वियो हलियो। ड्राइवर सोचियो त हाणे मां छा कयां, सोचे पोइ पाड़े में बंगले में हिकिड़े जी शादी हुई, उते वियो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। साईं हे हार जेको आहे साईं ॾिनो आहे, साईं खे 1000 जो हार पाराए अचो। ठीकु आहे साईं, मां उहो 1000 रुपयो, उन जो वॾी महिरबानी, का ॻाल्हि न। ईअं चई हलियो आयो। मानी ताम जेको नसीबु हुयुसि शेड्यूल जे हिसाब सां उहो मानी खाधई आयो। जीअं बिरादर जो सिस्टम हूंदो आहे ओड़े पाड़े जो, अहिड़े हवाले सां हे हिन दुनिया में फ़ाइदो वठण जे लाइ हुयो। ॿियो नंबर हीअ जो हुयो त ॾिठे शहर में किथे काफ़ी फ़क़ीर हुया या ख़ैरात वठण वारा हुया, पोइ उन्हनि में 1000 उन्हनि में तक़सीम कयईं। 1000 उन फ़क़ीरनि में तक़सीम करे मोटी आयो। बाक़ी बचो 1000। शहज़ाद अली सिंधी खे सब्सक्राइब ऐं लाइक ऐं शेयर कयो। उन शादी में ढोल बाजे वारा जीअं हूंदा आहिनि आम शादियुनि में, उन शादी में माना 1000 रुपयो उन ढोल बाजे वारनि जे मथां तक़सीम करे विराए उछलियईं। मालिक वटि जॾहिं मोटी आयो, मालिक पुछियोसि भाउ ॾे हाल वाल, छा करे आहीं 3000 जो? चई साईं मां तक़सीम करे आयुमि। चई मूंखे वाट ॾे त मूंखे हिन दुनिया में बि हुन दुनिया में बि हिकिड़ो 1000 जेको हेॾे न होॾे मूंखे फ़ाइदो न मिले, उहो टिनी जी मूंखे तफ़सील ॿुधाए। त तुंहिंजे पाड़े में फलाणे जी शादी हुई, मां 1000 जो हार ठाराए करे उनखे वञी विधो, मां साईं जे तरफ़ां जेको आहे त हे हार अथव। उहो ॾाढो ख़ुशि थियो। 1000 तोखे जॾहिं बि पुट जी शादी तूं कई या कुझु बि थियो तुंहिंजो ख़ुशी जो मौक़ो, इहो थी वियो हिन दुनिया में फ़ाइदो। चई ॿियो 1000। साईं ॿियो 1000 जेको हुई त मां हितां जी निकितुमि त फ़क़ीर वेठा हुया, मां उन फ़क़ीरनि में तक़सीम कयुमि। अॻे जहान में तोखे उहो फ़ाइदो भरपूर मिलंदो अलाह जी तरफ़ां। 3000 चई तुंहिंजे दोस्त जी शादी हुई, उन में ढोल बाजे वारा हुया, उन ढोल बाजे वारनि जे मथां मां घोर कई, उहो साईं न तोखे हिते फ़ाइदो न हुते फ़ाइदो। 3000 तुंहिंजा मां पूरा करे आयुमि। मालिक ने इहो सोचे करे शहज़ाद अली सिंधी खे सब्सक्राइब ऐं लाइक ऐं शेयर कयो। या 2-3 रुपया ॾिनेसि, बाबा हे तोखे इनाम आहे, बाबा तूं वॾो सुठो कमु करे आयो आहे, जेकी शइ मुंहिंजे ज़हन में बि न हुई। इहो हिकिड़ो नंढड़ो मौज़ू खणी आयुमि तव्हां ॿाहिरनि ॾे, असांजे तव्हांजे सम्झ जे लाइ आहे। सबक़ु तुंहिंजे लाइ बि आहे, मुंहिंजे लाइ बि आहे। हीउ सबक़ु तव्हां सम्झो ख़ैर ख़ैरात थींदी आहे, जेको तव्हांजा बि फ़र्ज़ आहिनि, असांजा बि फ़र्ज़ आहिनि। जेको इंसानु कंदो पंहिंजे लाइ कंदो, न मुंहिंजे लाइ तूं कंदे मां कंदुमि। हर को जेको कंदो पंहिंजे लाइ कंदो। दोस्तो वॾी तव्हांजी महिरबानी, थैंक यू। अल्लाह। शहज़ाद अली सिंधी खे सब्सक्राइब ऐं लाइक ऐं शेयर कयो।